ख़बर शामिल कयूं था बडाणी मां। बडाणी में ज़मीन जे मामले तां भाउ पारां पंहिंजे वॾे भाउ जे घर मथां हमिलो। फायरिंग मुतासिर धुर जो मीडिया ऑफिस पहुची हमलो कंदड़ ख़िलाफ़ एहतजाज। बडाणी वेझो ॻोठ भगन भुट्टो जा रहवासी मुतासिर धुर प्यारो भुट्टो, गुल हसन भुट्टो, दाद मोहम्मद भुट्टो मीडिया ऑफिस पहुची दाहींदे चयो त काफ़ी टाइम खां असांजो नंढो भाउ शौकत भुट्टो ऐं असांजो पाण में ज़मीन जो मसइलो हलंदड़ हुयो, जेको कुझु टाइम खां असांखे मौत मार धमकियूं पिए ॾेई रहियो हो। हुननि चयो त राति असांजो छोकिरो ज़मीन ते पाणी ॾिसण लाइ वियो त जवाबदार शौकत भुट्टो पंहिंजे साथियुनि सां गॾिजी असांजे छोकिरे खे अगवा करे मारण जी कोशिशि कई। छोकिरे भॼी पंहिंजी जान बचाई ऐं जवाबदार कलाक असांजे घर मथां फायरिंग कंदा रहिया। इतलाबाद बडाणी पुलिस जाइ वारदात ते पहुती त जवाबदार कचे तरफ़ फरार थी विया। हुननि IG सिंध DIG लाड़काणो SSP कशमोर खे अपील कई त जवाबदार शौकत भुट्टो खां असांखे जान जो ख़तरो आहे। फौरन नोटिस वठी हमलो कंदड़ जवाबदार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे।